नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द अफ़लहल मुअमिनून। मुअज़्ज़ज़ साथियो, अॼु इंशाअल्लाह अरिड़हें पारे जो मुख़्तसर ख़ुलासो तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। अरिड़हों पारो, इन में टे सूरतूं आहिनि। हिकु सूरतुल मुअमिनून, ॿी सूरतुल नूर ऐं टी सूरत फ़ुरक़ान। पहिरीं जेका सूरत आहे सूरत मोमिनून नाले जी मुनासिबत इन सूरत सां इहा आहे जो शुरू सूरत में कुझु मोमिनीन जूं सिफ़तूं बयानु कयूं वयूं आहिनि। कहिड़ियूं सिफ़तूं आहिनि? अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो मोमिन कामयाब थी विया, जेके नमाज़ुनि में ख़ुशू ऐं ख़ुदू इख़्तियार करण वारा आहिनि, जेके लग़वियात ऐं फ़ुज़ूलियात खां बचण वारा आहिनि, जेके ज़कात अदा करण वारा आहिनि, जेके पंहिंजी शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त करण वारा आहिनि, जेके अमानतूं ऐं अहद ऐं वादनि जी पासदारी करण वारा आहिनि। अल्लाह से फरमाए मोमिन कामयाब थी विया। इहे सिफ़तूं बयानु कयूं वियूं जंहिंजे करे इन सूरत जो नालो मोमिनून आहे। अॻिते अल्लाह रब्बुल आलमीन इन ई सूरत में तख़लीक़ बनी आदम बयानु कई, यानी तख़लीक़ इंसान जी कीअं थी। तफ़सील सां अल्लाह रब्बुल आलमीन बयानु कयो त इंसान खे असां हक़ीर मिट्टी मां पैदा कयो। सुम्म जअलनाहु नुतफ़तन फ़ी क़रारिन मकीन, पोइ असां उनखे महफ़ूज़ जॻह में हिकु नुतफ़े खे ठहिरायोसीं, क़रार ॾिनोसीं। हिकु महफ़ूज़ जॻह यानी मादरे रहम में, माउ जे पेट में इन नुतफ़े खे असां क़रार ॾिनो। सुम्म जअलनल नुतफ़त अलक़तन, पोइ असां इन नुतफ़े खे ॼमियल रत जी शक्ल ॾिनी। सुम्म जअलनल अलक़त मुज़ग़तन, पोइ असां इन ॼमियल रत खे गोश्त जे लोथड़े जी शक्ल ॾिनी। सुम्म जअलनल मुज़ग़त इज़ामन, पोइ असां इन गोश्त जे लोथड़े खे हॾियुनि जी शक्ल ॾिनी। फ़कसौनल इज़ाम लहमा, पोइ असां इन हॾियुनि ते वरी गोश्त चाढ़ियो। सुम्म अंशअनाहु, उनखां पोइ असां वरी ॿी उनखे तख़लीक़ ॾिनी, यानी उन में साहु पियो ऐं हिकु इंसान जी सूरत ठही वई। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन बहितरीन तख़लीक़ करण वारो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां वधीक को बि बहितरीन शइ खे ठाहिण वारो न आहे, बहितरीन पैदा करण वारो न आहे। इहो इंसान जो हिकु शुरू जो हाल बयानु कयो वियो, जेको माउ जे पेट में इंसान थिए थो, कहिड़े तरीक़े सां पैदा थो थिए। अल्लाह रब्बुल आलमीन आयत में तफ़सील सां बयानु कयो ऐं वॾी इबरत आहे इंसान जे लाइ त अल्लाह से कीअं इंसान खे हिकु माउ जे पेट मां पैदा कयो ऐं उते ख़ुराक मिले थी, उते पूरा इंतिज़ाम मौजूदु आहिनि। दुनिया में अचण खां पोइ बि अल्लाह रब्बुल आलमीन हर क़िस्म जी सहूलियत, रिज़्क़ वग़ैरह अल्लाह जो ज़िम्मो आहे। उनखां पोइ इन सूरत में अंबिया जो तज़किरो कयो वियो, सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं ॿियनि नबियुनि जो ज़िक्र कयो वियो। इन सूरत में अल्लाह रब्बुल आलमीन अंबिया खे हलाल खाइण जो हुकुम ॾिनो। या अय्युहर रुसुलु कुलू मिनत तय्यिबाति वअमलू सालिहा, ऐं अल्लाह जा पैगम्बरो पाक रिज़्क़ खायो, हलाल रिज़्क़ खायो ऐं नेक साले अमल कयो। अंबिया खे अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम पियो ॾे त पाक ऐं हलाल रिज़्क़ खायो। उम्मतिन जे लाइ बिल औला फ़र्ज़ ऐं ज़रूरी आहे त उहो हलाल शइ खाइनि ऐं हराम खां इज्तिनाब कनि, हराम खां बचनि। छो जो असांजो इहो ख़ुलासो मुख़्तसर आहे, इन करे कुझु अहम ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं रखियोसीं। अॻी सूरत नूर आहे। इन सूरत में जहिड़ो अहम तरीन जेको वाक़ियो बयानु कयो वियो आहे उहो सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा ते लॻंदड़ तोहमत जो रद्द कयो वियो। सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा ते जेका मुनाफ़िक़ीन तोहमत आई, उन तोहमत जो रद्द कयो वियो। सैयदा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा ते लॻण वारो इल्ज़ाम उनखे तोहमत करार ॾिनो वियो ऐं इहो चयो वियो त सैयदा आयशा पाक दामन आहे। बरात जो इज़हार इन सूरत में 10 आयतूं इन हवाले सां नाज़िल थियूं
अल्लाह सैयद आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी बरात जे बारे में। इन खां पोइ इन सूरत में ॿिया बि कई मसाइल आहिनि, जीअं त हुकुम ॾिनो वियो पंहिंजी नज़रुनि खे हेठि झुकाइण जो, मोमिनीन पंहिंजूं नज़रूं हमेशह हेठि रखनि ऐं पंहिंजी शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कनि, इहो बि हुकुम ॾिनो वियो। इन सूरत में इहो बि ॿुधायो वियो त उहे औरतूं या उहे मर्द जेके मशहूरु ज़ानी हुजनि उन्हनि सां निकाह न कयो। मशहूरु ज़ानी हुजनि उन्हनि सां निकाह हराम करार ॾिनो वियो। के मोमिन जे लाइ ज़ेब न आहे, लाइक़ु न आहे जो उहो पाक दामन औरतुनि खे छॾे करे के बदकारा ऐं फ़हाशी वारी औरत सां निकाह करे। अहिड़े तरीक़े सां के औरत जे लाइ बि लाइक़ु न आहे के औरत जो निकाह अहिड़े मर्द सां न कयो वञे जंहिं मर्द में फ़हाशी हुजे ऐं जेको मशहूरु बदकार हुजे। यानी ज़ानी मर्द जे लाइ पाक दामन औरत न आहे ऐं ज़ानिया औरत जे लाइ पाक दामन मर्द न आहे, इन खे हराम करार ॾिनो वियो। ऐं इन सूरत में उहे शख़्स या उहा औरत उहा मर्द जेके शादीशुदा न आहिनि, ज़िना कनि था, बदकारी कनि था, इन सूरत में ॿुधायो वियो त उनजी सज़ा आहे कोड़ा हणो, उन्हनि खे कोड़नि जी सज़ा बयानु कई वई। ऐं इन सूरत में इहो ॿुधायो वियो त उहे शख़्स जेके पाक दामन औरतुनि ते इल्ज़ाम तराशी कनि था, उन्हनि ते बदकारी जो इल्ज़ाम हणनि था, उन्हनि जे लाइ अलाह से फरमायो त उन्हनि खे 80 कोड़ा हणो। जेकॾहिं उन्हनि वटि 4 गवाह आहिनि त ठीकु आहे, जेकॾहिं गवाह न आहिनि त उन्हनि खे 80 कोड़ा हणो। इल्ज़ाम तराशी जी सज़ा पाक दामन औरतुनि ते इल्ज़ाम हयो। इन सूरत में घर में दाख़िल थियण जा आदाब ॿुधाया विया त कंहिं वटि वञो, कंहिंजे घर वञो त उनखां इजाज़त तलब कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे त 3 दफ़ा सॾु कयो या 3 दफ़ा दरवाज़ो वॼायो, जे जवाबु नथो अचे त वापसी हलिया वञो। इहे आदाब सेखारिया विया इस्लाम में। जेकॾहिं इजाज़त न आहे त दाख़िल न थियो, इजाज़त मिले त पोइ दाख़िल थियो कंहिंजे घर में, ऐं सलाम कयो। सलाम जा आदाब ॿुधाया विया। इन सूरत नूर खां पोइ सूरत फ़ुरक़ान आहे, जंहिंजो शुरू वारो हिसो अरिड़हें पारे में मौजूदु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। बाबरकत आहे उहा ज़ात जंहिं फ़ुरक़ान खे नाज़िल कयो, यानी क़ुरान मजीद खे, जेको हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु करण वारो आहे, पंहिंजे पैगम्बर ते नाज़िल कई ताकि पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे ज़रिए माण्हुनि खे डिॼारे। ऐं इन सूरत जे शुरू में अल्लाह रब्बुल आलमीन जी तौहीद बयानु कई वई ऐं जवाबु ॾिनो वियो त जेके माण्हू चवनि था त अल्लाह रब्बुल आलमीन औलाद ठाहियो, नऊज़ बिल्लाह, अल्लाह से औलाद का पाक आहे, अल्लाह साईं जी मिल्कियत में को बि शरीक न आहे, को बि अल्लाह ताला जो शरीक ऐं सानी न आहे। इन सूरत में इहो बयानु कयो वियो। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते जेके मुशरिकीन मक्का एतिराज़ कया, क़ुरान मजीद ते जेको एतिराज़ कयूं त इहे पुराणे माण्हुनि जा किस्सा आहिनि, उहे बयानु कंदो आहे पैगम्बर नऊज़ बिल्लाह पंहिंजे तरफ़ां। अल्लाह रब्बुल आलमीन उन जो जवाबु ॾिनो, फरमाई त इहो क़ुरान उन रब नाज़िल कयो आहे जेको आसमान ऐं ज़मीन जे पोशीदा राज़नि खे ॼाणे थो। इहो कुफ़ार मक्का खे जवाबु ॾिनो वियो जिन क़ुरान मजीद ते एतिराज़ कयो। ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते एतिराज़, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं अल्लाह जो रसूल आहे त खाए पीए छो थो। पोइ आयतुनि में पोएं दर्स में बि असां बयानु करे चुका आहियूं त हुनजो जवाबु इहो ॾिनो वियो त जेके बि अंबिया आया इंसानियत मां हुआ, अल्लाह से उन्हनि खे मुंतख़ब करे पैगम्बर बणायो ऐं उनखे पंहिंजो पैगाम रसा बणाई, उन तौहीद जो प्रचार कयो, तौहीद जी दावत ॾिनो। अल्लाह साईं जो उन ते नेमतूं हुयूं ऐं उहे ई कम करण वारा जेके इंसान करण वारा, छो जो इंसाननि मां हुआ। त इहो बेजा एतिराज़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते कयो वियो। अॼु जो इहो मुख़्तसर ख़ुलासो बयानु कयो वियो
अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है त अल्लाह ताला सही माना में सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं जेको बि असां ॿुधूं था इहो मुख़्तसर आहे ऐं मुकमल तफ़सीर ऐं तर्जुमो पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाही।